जा कामिल वली बाना दुनिया में निभाईदा, कब्र में निभाईदा, मशर जे मैदान में निभाईदा। और मुझा प्यारा मुसलमान भाईरो हजरत अल्लामा इमाम फखरुद्दीन राजी रहमतुल्लाह अलैह जय्यद आलमा हजारहा आलमन जो उस्तादा समय किताबन जो मुसन्निफा जडे ज़ाहिरी बातनी इल्मन मां साईं फारग चो दिल में इहो ख्याल आयो त इल्म फ़ाइदो उहो ॾींदो आ जेको इल्म हुजे ऐं मुर्शिद कामिल जे दामन सां वाबस्तगी हुजे। हाणे अहिड़ो मां पीर तलाश कयां जेको पीर मूंखे मदीने वारे मीर सां मिलाए छॾे। हाजी हुकुम आहे त हर कंहिंजो मुरीद थियणो न आहे। मुरीद उन जो थी जंहिंजी ख़िदमत में मुरीदी में वञण खां बाद तुंहिंजी ज़िंदगी में इनकलाब अचे। जेकॾहिं मुर्शिद करीम साईं जिन पाण नमाज़ नथा पढ़नि और फ़क़ीरनि सां गॾु वेठा साईं जिन पंहिंजो भंग ऐं चर्स शरीफ़ पीअनि त पोइ फैज़ किथां मिलंदो? फैज़ उनखे मिलंदो जे मुर्शिद जी कनेक्शन मुझे महबूब सां जुड़ियल हूंदी ऐं उहो पंहिंजे मुरीद जी लाइन मुझे हबीब सां मिलाईंदो आहे। ऐं मुर्शिद ख़ुदि मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग जेकॾहिं महरूम आहे त पोइ उहो मुरीद जी कहिड़ी रहनुमाई फरमाईंदो? हज़रत अल्लामा जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह साईं जे ज़माने में एक मजज़ूब फ़क़ीर रहंदो हो जंहिंखे हज़रत शम्स तबरेज़ जे नाले सां यादि कंदा हुआ। मजज़ूब हो। मजज़ूब उनखे चइबो आहे उल्टी चाल चलते हैं दीवान गाने इश्क, उल्टी चाल चलते हैं दीवान गाने इश्क, आंखों को बंद करते हैं दीदार के वास्ते। और मुझा प्यारा मुसलमान मजज़ूब उनके चइबो आहे कॾहिं कपड़ा पाता हूंदा न कॾहिं कपड़ा भी कोन हूंदा आहिनि। उनखे पंहिंजे जिस्म जी ख़बर कान हूंदी आहे। ओ मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग उनखे पंहिंजे हाल जी ख़बर कान हूंदी आहे। मस्त फ़क़ीर हूंदो आहे, माल जे नज़र में चढ़ियो हूंदो आहे, पर उन जी तार मुंहिंजे रब पाक सां अहिड़ी मिलियल हूंदी आहे। हज़रत अल्लामा जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह मदरसे में सबक पियो पढ़ाए। यो शम्स तबरेज़ मदरसे में आयो, बुखारी पियो पढ़ाए, तिरमिज़ी शरीफ पियो पढ़ाए, मुस्लिम शरीफ पियो पढ़ाए, इब्ने माजा जो दर्स पियो हले। मुंहिंजा प्यारा मुसलमान बारो निसाई शरीफ जो दर्स पियो हले। ॿिया दर्सी किताब दर्स हदीस पियो हले। साईं कलाक ब कलाक तकरीर कया ऐं सबक ख़त्म थियो। साईं मौलवी साहब का पुछो ओ रूमी ई चीज़ ही छा आहे? बोली साहब ही छा आहे? ही 2.5 कलाक तो हेॾी मगज़मारी कई छा आहे? साईं उनखे जवाब ॾिनो फ़क़ीर ई इल्मे कालस्त के तू नमेदानी। ओ फ़क़ीर इहो काल काल रसूलुल्लाह जो इल्म आहे जंहिंजी तोखे ख़बर कान्हे का, इहो बि रसूलुल्लाह जे दर तां मिलंदो आहे। हज़रत शम्स तबरेज़ फरमायो मौले साहब सद किताबा सद वरक दर नार कुल दिले है रूह रा जान बे दिलदार कुल। ओ मौली साहब ये किताब ये वरक बाहे में उछला जेरे जे हवाले कर पंहिंजे दिल ऐं रूह के मालिक सां वञी मिला। किताबन के छॾ। साईं उनके मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग डांटियो आहे चुप कर रे फ़क़ीर, मते तो मूंखे सम्झाईंदो
अल्लामा रूमी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे घर हलिया वया। फ़कीर उते वेठो आ, साईं जो घर वया त अल्लामा रूमी जलालुद्दीन रूमी जा जेके भी किताब हा उहे किताब खणी करे ओ मुंहिंजा दोस्त उन मस्त फ़कीर हिक पाणीअ जे तलाह में उछलाए छॾिया। अॻे वुज़ू जे लाइ ये टांकियूं वग़ैरह बनल न हूंदियूं, तालाब बनल हूंदा हा। शबी मांग खुशाबा तालाब बनल हूंदा हा। ओ किताब खणी सब जो सब पाणीअ में विझी छॾई। शागिर्दनि वञी ॿुधायो क़िबला उहो जेको फ़क़ीर आयो उन अवाजा सब किताब पाणीअ जे हवाले कया। अल्लामा जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह जलाल में अची वियो, लठ खईं हिन फ़क़ीर जे पुठियां लॻो आ। अल्लामा रूमी पंहिंजे फुल स्पीड सां दौड़ंदो वञे, इहो फ़क़ीर पंहिंजे रमज़ ते पियो वञे, नॉर्मल स्पीड ते पियो वञे। पर साईं फरमायो मां हुन खे पुॼा न पियो, पुॼा न पियो। हली हली थको आहियां। मूंखे चई मौले साहब अगरि इहे सभु किताब मां तोखे साबित कढी ॾियां मूंखे मार न, जे न मारियो त तोखे किताब मां कढी ॾियां। साईं फरमायो वाइदो तोखे कोन मारींदुसि। मुंहिंजा दोस्त गॾिजी आया उन पाणीअ जे तलाव में। उन फ़क़ीर हीअं हथ विधो आहे, हथ विधे हीअं जो छंडे त अक़ल तो चवे उन किताब मां पाणी टपके, पर पाणी कोन पियो निकिरे। उन किताब मां वारी निकिरे रही आहे, रेत पियो निकिरे, खुश्क रेत पियो निकिरे। सब किताब कन्हैया मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग अल्लामा जलालुद्दीन रूमी हैरान थी वियो, ही छा? पुछाई फ़क़ीर ई चीज़ त इहो छा है? फरमाई ई इल्म हालस्त के तो न मैदानी। ओ मौलवी साहब इहो हाल जो इल्म आ, इन जी तोखे ख़बर काने का। इहो इल्म बि रसूलुल्लाह जे दर तां मिलंदो आहे। और मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो साईं फरमायो क़िबला हाणे महिरबानी करना मूंखे अवां पंहिंजो मुरीद बनायो। साईं फरमायो मौली साहब तुंहिंजी मुंहिंजी यारी अलाए हलंदी अलाए कोन हलंदी, तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती हलंदी या कोन हलंदी। अर्ज़ कयाई क़िबला मां त तुंहिंजो ग़ुलाम जबानल जी बानी, साहुजत कीअं हलाए जबानल जी बानी, साहुजत कीअं हलाए पुनल पेर तो तुझी जुतिया जो लेना है जबानन जी बानी। अनका हुजत ही लो हले जोर जोरी कंदे का दरे छावो चरी चाग छोरे जादर बदर दुनिया में आ दोस्त तोरिया किरनी की नलायक सासन किया सदाए जबानल जीबानी। पर मैं मौली साहब तो मौलवी आ, असां फ़क़ीर आहियूं, तुंहिंजी मुंहिंजी यारी अलाए हलंदी अला कोन। अर्ज़ कई क़िबला महिरबानी कयो मूंखे अवां पंहिंजो फ़क़ीर बनायो, मुरीद बनायो, साईं तरीक़े में दाख़िल कयो। अल्लामा जलालुद्दीन रूमी हज़रत शम्स तबरेज़ जो मुरीद थियो वा। ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भा हिकिड़े ॾियारे सफ़र में निकिता।
साईं जे कपड़न मुबारकन वारो थेलो मौलाना रूमी पंहिंजे कुले मुबारक में विधो आहे। अगे मुखालफत कंदा हा, अज जो बाजार मां वञल पया, अॻियां शम्स तबरेज़ पियो वञे, पोयां मौलाना जलालुद्दीन रूमी पियो वञे। मानन पुछो जलालुद्दीन ही छा, अवा त मुखालिफ हुया, अवा त इन्हनि खे तस्लीम कोन कंदा हा। पाण फरमायो मौलवी हरगिज़ न शुद मौला ए रूम ता गुलामे शम्स तबरेज़ी न शुद। पाण फरमायो तेसी मां मौलवी नथो थी सगा, जैसी अल्लाह जे वलीअ जे दामन सां वाबस्ता नथो थिया। पहिरीं फ़क़त मौलवी हुयसि, जॾहिं मां हिन फ़क़ीर जी मुरीदी वरती आहे, हिन मूंखे रसूलुल्लाह सां मिलाए छॾियो आहे। लेकिन फैज़ उनखे मिलंदो जेको पंहिंजे शेख कामिल जी ज़ात में गुम थी वेंदो, जेको पाण खे कुझु न सम्झी। शम्स तबरेज़ रहमतुल्लाह अलैह निकिता, मस्जिद हिकिड़ी में आया, साईं जो पंहिंजी जुती मुबारक लाथी त मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह उहा जुती मुबारक खणी मुंहिंजा दोस्त पंहिंजे बगल में लॻाई। ऐं मां तुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ु करियां त अल्लाह वारनि जी जुतीअ में बि असरु हूंदो। हिंदुस्तान जो हिकिड़ो बुज़ुर्ग आहे मियां हाजी पीर रहमतुल्लाह अलैह, एक कच्छी कम्युनिटी ज़्यादातर हाजी पीर जा मुरीद रहमतुल्लाह अलैह। साईं जुती ॾाढी क़ीमती पाईंदो। हिकिड़ो मर्तबा मस्जिद में जुती पाई आयो, चोर साईं जी जुती ॾिसी वरिती। ए जुती चोर बि पुराणा, अॼु जा कोन। चोर दिल में सोचो त जुती भली आ, साईं वॾी उमिरि जो माण्हू, हाणे साईं अहिड़ी जुती खे छा कंदो। अॼु नमाज़ पढ़े जुती आऊं थो खणा। प्यारा मुस्लमान भाइरो, ॿिया हाजी पीर रहमतुल्लाह अलैह जुते ॿार लाचे नमाज़ में शुरू थियो। अल्लाह जो कामिल वली नमाज शुरू कया, बेटा ऐसा फरमाए मुना तोर सीना सदा सन्यासिन सजदे में सैयद चवे गोडा गोदड़ियल युखरिजुहुम मिन ज़ुलुमात इलन नूर। अहड़ी पर वखर मूसा सैका जोगी जुंग जुलल बियमशी बियमतिको अहड़ी रवश रवल पो सैयद चए सदल अदा कल पुछी तो कहड़े। ओ मुझा दोस्त बुजुर्गो मिया हाजी पीरा नमाज शुरू कया, चोर साईं जे जुते खया, हिया बगल में लिकाए मथा चादर विझे रवानो छो आहे। बटे कदम अॻियां हलियो आ, खाबे पासे दिल होंदी आ, अल्लाह जे वलीअ जे जुते असर ॾेखारियो आहे। अल्लाह जे वलीअ जी जुती हुई न साईं, खाबे पासे जो रखई, जुती असर ॾेखारियो, दिल मां आवाज़ पियो अचे अल्लाह 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 अल्लाह। फ़क़ीर परेशान थी वियो, ही मूंखे छा थी वियो आहे, मां त चोरे कयो पियो वञा। दिल जो आवाज़ वधंदो वियो, हैरान थी उते बीह रहियो आहे। एतिरे में मियां हाजी पीर रहमतुल्लाह अलैह मुंहिंजा दोस्त नमाज पढ़ी ॿाहिरि निकिता, ॾिसन त चोर परेशान लॻो पियो आहे। हीअं जो चोर खे ॾिसे पाण फरमायो चोर इहो हाजी पीर जे जुते जो कमाल आहे, हाणे मुंहिंजो कमाल ॾिसजां। हीअं जो नज़र विधई आहे, धक सां उन चोर खे वली बनाए छॾी आहे।
अल्लाह जा कामिल वली हज़रत महबूब सुबहानी मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी पीरान पीर दस्तगीर रोशन ज़मीर साईं जे पाड़े में हिकिड़ो चोर रहंदो उन जी घर वारी उन चोर के चयो निभागा तुझी 50-60 साल उम्र थी वई आहे ॾाढ़ी तुंहिंजी अछी थी वई आहे अञा तूं चोरियूं करी पियो पंहिंजे पाड़े में हज़रत पीरान पीर दिलबर दस्तगीर वेठो आहे को किथां पियो अचे को किथां पियो अचे को किथां पियो अचे अचो फैज़ पिया वठनि ऐं तोखे अञा साईं जी मुरीदी बि नसीब न थी आहे हाँ साईं घर वारी जेकॾहिं नेक हुजे न तो वो निभागे माण्हू खे बि निमाज़ी बनाए थी सके पर जे माई निभागी हुजे तो मौलवी खे बि रस्ते तां हटाए थी सके हाँ हुजूर ईअं कोन फरमायो हुजूर पाक तॾहिं फरमायो त मुंहिंजी उम्मत जो औरत मुंहिंजी उम्मत जो अज़ीम फितनो औरत आहे माई साहबा पंहिंजे मुड़स खे चयो वञ पीराने पीर जी दामन वठ ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो चोर साहब चयो मां दामन त वठां पर हज़रत पीराने पीर दस्तगीरा जेको मुरीद तो थे उनके चवे तो नमाज पढ़ो रोज़ा रखो जिक्र करियो अल्लाह जो ज़रबो हणो मुंहिंजा दोस्तों माई उनके समझायो ॻाल्हि ॿुध हे मौला अली मुश्किल कुशा जो बच्चो आ अम्मा खातून जन्नत जे औलाद आ हसनी हुसैनी सैयदा इहो सखी घरानो आ तो के साईं चवे नमाज पढ़ रोज़ा रख जिक्र कर ॾाढ़े पटको तो कंहिं बि ॻाल्हि में इनकार न कजा हा में हा मिलाईंदो अचजा इनकार न कजा ओ जॾहिं साईं पंहिंजा शर्त ॿुधाए तॾहिं तूं बि खणी अर्ज़ कजे क़िबला मूंखे इजाज़त ॾे मां चोरी कंदो आहियां मूंखां मज़दूरी कान थींदी आहे मूंखां महिनत कान थींदी आहे मां चोरीअ ते गुज़र सफ़र कंदो आहियां मूंखे यकीन आहे अब्दुल कादिर जीलानी कंहिंखे पंहिंजे दर तां ख़ाली कोन मोटाईंदो आहे फ़कीर आयो सफ़ा निभागो इलाइके में मशहूर मस्जिद में जो अचे नमाज पढ़े साईं जा फ़कीर हिक ॿिए खे ठुठियूं पिया हणनि त अॼु चोर साहब बि आयो साईं फरमायो साईं सां मिलियो अर्ज़ कई साईं तुंहिंजे पाड़े में रहंदो या साईं चयो सुञाणत छो आयो अर्ज़ कई क़िबला तुंहिंजो मुरीद थियण आयो आहियां साईं मूंखे बि पंहिंजो फ़कीर बनायो मां बि दुनिया खे ॿुधायां त मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे लहर न लोॾो आ जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लहर न लोॾो आ मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे लहर न लोॾो जो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लहर न लोॾो आ यारई ॿारई करण सवाबा मुल्क रजे लाइ जीअर अज़ाबा जन मिसरियूं विरहाया खीर तिल खे लहर न लोॾो जो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लहर न लोॾो पाण फरमायूं अल्लाह पाक मूंसां वाइदो कयो त अब्दुल कादिर मां रब पाक तोखे 2 नेमतूं ॾिनियूं हिकिड़ी नेमत इहा त तुंहिंजे ख़ानदान आली शान जीलानी सैयदन में क़यामत ताईं विलायत जो सिलसिलो रहंदो हिकिड़ी ॻाल्हि ऐं ॿी ॻाल्हि त क़यामत ताईं
जेको भी तुझे तरीक़े आलिया कादरिया सां वाबस्ता थींदो जॾहिं उन जो आख़िरी वक़्तु ईंदो त मां रब्बुल आलमीन उन जो ख़ात्मो ईमान ते फरमाईंदुसि। ऐं इहा बिशारत आहे तव्हां असांजा मुर्शिद हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी सैयदुना व मुर्शिदना सखी साईं अहमद सरहंदी फारूक मुजद्दिद रज़ी अल्लाह ताला अन्हु खे भी अल्लाह ताला ॾिनी, जेके नक्शबंदी तरीक़े जा इमाम आहिनि। इमाम रब्बानी खे भी अल्लाह पाक फरमाए त इमाम रब्बानी क़यामत ताईं जेको तुंहिंजे तरीक़े आलिया नक्शबंदी सां वाबस्ता थींदो उहो जॾहिं मरंदो त उनजो ख़ात्मो ईमान ते थींदो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह इहा निस्बत तव्हां असांखे नसीब। मुंहिंजा दोस्त फ़क़ीर आयो साईं सां ॻाल्हि कई, अर्ज़ु कई के भला महिरबानी कयो। साईं फरमायो मुंहिंजो मुरीद थींदे? हाओ मुंहिंजा साईं। साईं फरमायो नमाज़ पढ़ंदुसि, ॾाढ़ी रखंदुसि, दस्तार ॿधंदुसि, अच्छा कपिड़ा, साईं सभु कुझु, ज़िक्र अज़कार मुराक़बो। फ़क़ीर हा हा कंदो वियो, ने कान कयां। साईं पंहिंजा शर्त ॿुधाए फारग चो। फ़क़ीर अर्ज़ु कयो मुंहिंजा साईं मुंहिंजी न को बनी आहे, न को खेत आहे, न को कारोबार आहे। साईं मुंहिंजो गुज़र सफ़र चोरईअ ते हलंदो आहे। साईं हाणे तव्हां मूंखे हेतिरा शर्त ॿुधाया मूं क़बूल कया। ऐं मुंहिंजा कामिल मुर्शिद हाणे मूंखे सिर्फ़ु पवां चोरईअ जी इजाज़त ॾियो। बस तव्हां मूंखे सिर्फ़ु चोरी जी इजाज़त ॾियो, बाक़ी तव्हांजा हर शर्त मूंखे क़बूल आहे। दस्तगीर फरमायो अब्बा तोखे चोरी जी इजाज़त ॾियूं था, पर ॿिनि शर्तनि ते। हिकिड़ो शर्त इहा त तूं चोरी भले कर, पर जिते भी आज़ान अचे तोखे आज़ान सां गॾु आज़ान ॾियणी ऐं नमाज़ भी पढ़णी। ऐं ॿियो कॾहिं कूड़ न ॻाल्हाइजो। जी क़िबला वाहिदो। फ़क़ीर घर मोटी आयो, घर वारी पुछियुसि भला ॾे ख़बर। चई हा साईं मुंहिंजे ख़्याल में चोरी जे लाइ साईं पाण राज़ी हो। भागो फ़क़ीर हो जी चोरी जे लाइ साईं राज़ी हो। छो त चोरी जी मूंखे साईं इजाज़त ई आसान शर्त ते ॾिनी। साईं मूंखे चयो त चोरी करी, नमाज़ जो टाइम अचे त आज़ान सां गॾु आज़ान ॾिजां, आस पास आज़ान जो आवाज़ पए त आज़ान ॾिज ऐं नमाज़ पढ़। हाणे इहो त चोरी जो टाइम ई कोन्हे। चोरी थींदी आहे 12-1 बजे राति जो, न नमाज़ जो टाइम न आज़ान जो टाइम। ऐं ॿियो साईं इहो फरमाए त कूड़ न ॻाल्हाइजे। मां हेॾी ज़िंदगी चोरी कई आहे, कॾहिं पकड़ियो कोन आहियां। प्यारा मुसलमान भाइरो, फ़क़ीर खे साईं मुरीद बनायो, मोटी आयो आ। नमाज़ पढ़ण शुरू कया, ॾाढ़ी रखिया, दस्तार ॿधया, अच्छा कपड़ा पाए निकिरंदो आ, ख़ल्क़ खे पैगाम ॾींदो आ त इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर। इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर। पीर कामिल खां सवा लहरियों लघाए केर केर। पीर कामिल खां सवा लहरियों लघाए फ़क़ीर नमाज़ शुरू कया, ज़िक्र कंदो आ, ताजुद पढ़ंदो आ। 3 महीननि में फ़क़ीर जी ॾाढ़ी मुबारक ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो मुठ जे बराबर थे आहे। अच्छी ॾाढ़ी सुभान अल्लाह। अच्छो पटको बधे, अच्छा कपड़ा पाए, फ़क़ीर जो ॿार पियो अचे। नओं माण्हू अचो पेरनि पे हथ चुमंदो हो, सम्झंदो हो त पेरान पीर जो ख़लीफ़ो पियो अचे।
हुजूर जी सुन्नत में बरकत आहे, हुजूर जे दस्तार महबूबन जी सुन्नत हिन में इज़त आहे। नबी पाक फरमायो पटको मुंहिंजी उम्मत जी इज़त आहे। फरमाए जेसिताईं मुंहिंजी उम्मत दस्तार सां वाबस्ता हूंदी अल्लाह ने जा कंध ऊचा रख। मुंहिंजा दोस्त अल्हम्दुलिल्लाह मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करियां हुजूर जी सुन्नतनि ते अमल जेतिरो पंहिंजे पाकिस्तान ऐं हिंदुस्तान में कयो थो वञे न ओतिरो अरबी मुल्कनि में कोन थो थिए। अरबनि मां ॾाढ़ी मोकिलाए वई आहे, पटके जो त अरबनि में मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग रवाज ही ख़तम थी वियो आहे। पर अल्हम्दुलिल्लाह अवां पाकिस्तान में वञो, अवां हिंदुस्तान में जिते भी मुसलमान आहिनि, अवां ॾिसंदो अवां खे हुजूर जी सुन्नत ॾाढ़ी भी सुन्नत मुताबिक़ नज़र ईंदी त रसूलुल्लाह जी सुन्नत पटको भी नज़र ईंदो। इमाम काबे में पियो निमाज़ पढ़ाए पर पटके जी नेमत खां महरूम आहे। ऐं बुज़ुर्ग फरमाइनि था जेको अमामो ॿधी करे हिकिड़ी निमाज़ पढ़ंदो आहे रब उनखे 27 निमाज़ुनि जो सवाब अता फरमाए। हुजूर जी सुन्नत आहे। फ़कीर मुरीद चो ईअं टाइम गुज़रंदो रहियो, वक़्त हलंदो रहियो, 3 महीना गुज़री विया। 3 महीननि खां बाद में हिकिड़े ॾींहुं पंहिंजे घर वारी खे चयईं त अॼु मूंखे कुहाड़ी ऐं रसो आणे ॾे, मां चोरी ते थो वञा। पर ॿुध अॼु चोरी आम कोन कबी, हल्की फुल्की कोन कबी, अॼु बगदाद जे बादशाह जे घर मां चोरी करणी आहे। मां बि त पंहिंजे मुर्शिद खे आज़माया। फ़कीर निकितो आहे बादशाह जे दी, मुंहिंजा दोस्त कोट ते पहुतो आहे। सर्दीअ जे मौसम आहे, दीवार फलांगे अंदर वयो, ॾिसे चौकीदार बायूं ॿारे वेठा आहिनि। मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो हथ पिया गरम कनि। इहो तजुर्बेकार चोरो आस्ता आस्ता महल जे अंदर दाख़िल थी वियो। महल जे दरवाज़नि जा लाक टोड़िया, हिकु लाक ॿियो लाक या दरवाज़ा टोड़े टोड़े वञी बादशाह जे खज़ाने ते पहुतो आहे जिते हीरा मोती जवाहिर रखियल हा। हीअं चादर विछाई आहे, हीरा उन में, जवाहिर उन में, वॾी भरी ॿधी मथे ते रखई आहे। हाणे निको अचे पियो मुंहिंजा दोस्त महल जे मेन गेट ते पहुतो आहे त बगदाद जे जामा मस्जिद मां अज़ान फजर आई आहे। फ़कीर जी कन ते जो आज़ान पई, मुर्शिद जो कौल याद अची वियो त साईं मूंखां वाइदो वरितो आहे त आज़ान सां गॾु आज़ान ॾियो। फ़कीर वो सामान उते रखे कननि में आङुरियो जा अल्लाहु अकबर बांग ॾिनी। बांग जो ॾिनी आहे। चौकीदार जेके सुता पिया हा उहे झंप ॾी उछा हिक ॿिए खे चवनि पिया यार मां ख्वाब पियो ॾिसां, अलाए मुंहिंजो दिमाग़ घुमी वियो आहे। इहो आज़ान जो आवाज़ पियो अचे। ओ मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो, ॾिया खणी जो डोर पाइल ॾिसनि त हिकिड़ो महल जा दरवाज़ा टुटा पिया आहिनि। खज़ानो चोरी थियो पियो आहे। डोरी जो दरवाज़े ते अचनि त चोर बीठो आहे, चोरायल माल पासे में रखियो आहे। फ़कीर कननि में आङुरियूं लॻाए आज़ान ॾेई रहियो आहे। 50-100 बादशाह जा जेके गार्ड हुआ, चौकीदार हा, से पुॼी विया। कंहिंजे हथ में कुहाड़ी, कंहिंजे हथ में लठ, कंहिंजे हथ में तलवार, कंहिंजे हथ में तीर, हीअं फिरी विया। हयाल सलाह ते फ़कीर हेॾां नज़र कई त हितां कुहाड़ी खणी बीठो आहे चौकीदार। हयाल फलाह ते हेॾां कई त हितां बि लठ खणियो बीठो आहे। दिल में चई दस्तगीर अॼु थी तुंहिंजी ख़बर पवे। मुंहिंजा दोस्त आज़ान ख़त्म कई आहे। चोरनि खे मुंहिंजा दोस्त चौकीदारनि हकल कई आहे। फ़कीर अल्लाहु अकबर नमाज़ शुरू करे छॾी। चौकीदारनि जो जेको अॻवान हो तंहिं चयो यार ॻाल्हि ॿुधो, चोर बि के नमाज़ पढ़ंदा आहिनि छा? बहितर आहे हाणे पाण हेतिरा ई भॼी पाखा लिकी कोन वेंदो।
बादशाह के बुधायो मता को अल्लाह जी कुदरत जो राज हो जे बादशाह के बुधायो मुझा दोस्त बुजुर्गो बादशाह के फजर जे टाइम में बुधायो वयो आ बादशाह एकड़ो चोर आयो आ नुकसान कयो अथई दरवाजा भी टोड़िया खजानो भी खैया पर ताजुब जी गाल इया आए मेन गेट ते भी आजान दिनया हिन वक्त में नमाज पढ़ी रहो आहे। बादशाह चयो बा ये चोर कोने थी सके तो ख्वाजा खिजर अलैहिस्सलाम असां आयो यो अल्लाह जो कामिल वली बानो आयो आ अवा हलो मां चा तो बादशाह पंहिंजे घर वारे के उथारियो पंहिंजे ध्यान धीअन के उथारिया हलो अवा के अल्लाह जो वली दिखारे अचा नेक बानो दिखारे अचा जो सारी रात सुबहान के जागी जिन याद कयो उन जी अब्दुल लतीफ चए मिटियल धो आमाल हाणे किरोड़े कन सलाम अचो आतण उल जे कसे चेल कशा अज डेल कया डुबरा लाहुती लतीफ चए तन के दियल तसा ओ गुरु जे गसा यार पासे कनल पाण के बादशाह जो पोतो फकीर जी नमाज खुटे ही न खबर है नमाज खत्म करा तो हे लठिन वारा मोते शुरू थींदा पे पढ़ई पढ़ंदो वयो कुछ याद हो या न हो पर मिड़े बीठो रुकू में वञे त उथे न पयो मुंहिंजा दोस्तो सजदे में वञे पयो त उथे न पयो बिलाखिर सिज उभरण वारो फ़कीर चयो सिज उभरंदो त राज़ फाटी पवंदो हीअं जो सलाम फ़कीर फेरियो आ बादशाह जो डोड़ पाते अचे फकीर जे पेरन ते हथ रखिया अथई साईं महिरबानी वॾो कर्म कयो अथव मुंहिंजे घर आया आहियो मुंहिंजे घर खे रौनक बख़्शी अथव फ़कीर वेठो हो हीअं मथे ते हथ रखी चई यार बादशाह ॻाल्हि ॿुध जेकॾहिं न मुर्शिद सां इहो वाइदो न थियल हुजे हा त कूड़ न ॻाल्हाइजे त अॼु कमु ठहियो पियो छो तो तू मूंखे वली समझो वेठो ईअं जी बादशाह ॻाल्हि इहा आहे बाबा आउं वली कोन आहियां ऐं चोर आहीं बादशाह चयो न तूं चोर कोन्ही तूं वली जी बाबा मां चोर आहियां मां इहो नुक़सानु कयो आहे फ़कीर चवे मां चोर बादशाह चवे न तूं वली अल्लाह वारा पाण खे लिकाईंदा आहिनि अल्लाह वारा पाण खे ज़ाहिर कोन कंदा आहिनि तूं वली आहीं पाण में बहस पयो हले फ़कीर वेठो आ हेॾा दिल जो दिल में पियो चवे मीरा शाह मदद कर अज अची ओखे अवेर लिल्लाह लग लतीफ चए भर पाज़ी दे पेर औलाद अली शेर अज कर का मदद मुरीद जी को दिलों दस्तगीर के को सुवाली सड करे हकल में हाशम शाह चए वेलो वीर वरे तोड़े आपद परे तब कंदो आ महान मुरीद दे हेॾा पीराने पीर महबूब सुभाणे नमाज पियो पढ़ाए साईं नमाज जो सलाम फेरियो आ जमात ॾा मोह करे पीरान पीर मुरकी पिया खिली पिया फ़कीरनि अर्ज़ कयो सोना मुरको पिया फरमायो कोन ॿ महीना पहिरीं जो कोई चोर अची पाणे सिरी मुरी थियो जो हाओ साईं राति बादशाह जे महल में चोरी कयां फ़कीर पकड़जी पियो पकड़जी पियो आहे त साईं जो जेको वॾो ख़लीफ़ो हो तंहिंखां दाह निकिरे चई अल्लाह
के भला न बादशाह जा चौकीदार वॾा ज़ालिम ॾाढो मारीन था, कुटिन था, हॾ टोड़ियो था छॾनि। पीरान पीर दस्तगीर फरमायो, ख़लीफ़ा इहा ॻाल्हि नाहे, फ़क़ीर चोर ज़रूर आहे, निंधण को नाहे, दस्तगीर जो मुरीद आहे। चोर ज़रूर आहे, निंधण को नाहे, पीरान पीर जो मुरीद आहे। फ़क़ीर इज़्ज़त सां वेठो आहे, बादशाह हथ पियो चुमे, फ़क़ीर जो नाश्तो पियो तैयार थी। बादशाह गोॾा बंजो वेठो आहे अॻियां, हलो फ़क़ीर खे छॾाए अचो। ओ मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो, पीरान पीर निकितो आहे, बचार ख़लीफ़ा गॾु वठी महल जे दरवाज़े ते पहुता। पीरान पीर दरवाज़ो ठुकायो, बादशाह खे चयो, साईं दरवाज़े ते को माण्हू आयो आहे। बादशाह चयो, जल्दबाज़ी न कयो, पहिरीं ॾिसो केरु आहे, पोइ दर खोलियो। हीअ अल्लाह जो वली पाखे क़िस्मत सां मिलियो आहे। दरवाज़ो ॾिठो, बादशाह खे चयोसीं पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी आई। बादशाह चयो, आऊं तव्हांखे केॾी महिल खां चवां पियो त इहो वली आहे, तव्हां मञो कोन था। हाणे हिन जी ज़ियारत करण त पीरान पीर मस्जिद खां हली असांजे घर आयो, न त अॻ में कॾहिं पीरान पीर हिन टाइम ते आयो। ओ मुंहिंजा प्यारा मुसलमान बा, बादशाह चयो दरवाज़ो खोल। दरवाज़ो जो खुलियो वा, ओ मुंहिंजा प्यारा मुसलमान बा, पीरान पीर ते फ़क़ीर जी नज़र पया। बाऊं बदे अर्ज़ कयाई, मुंहिंजा पीरनि जा पीर कर वाहर, दस्तगीर नाए परे बगदाद कर नज़र मिठा मीर। ऐ मुंहिंजा पीरनि जा पीर कर वाहर, दस्तगीर नाए परे बगदाद कर नज़र मिठा मीर। ऐ हसन हुसैन जो प्यारो आहे, मुरीदन जो मिठा सहारो आहे। आही औलाद अली शेर कर वाहर, दस्तगीर नाए परे बगदाद कर नजर मिठा मेरा। पीरान पीर फरमायो, बादशाह फ़क़ीर सचो, असां हिकमत अमलियत इनके चोरी जी इजाज़त ॾिनी, अवां तकलीफ़ कई आहे, इन जे बदिले में जेका तुंहिंजी दुआ हुजे मूंखे ॿुधायो, मां दुआ थो घुरां। ऐं हुन चोर ते साईं जो नज़र विधी आहे, मुंहिंजा दोस्त धक सां वली बनाए छॾे आहे। तॾहिं चइबो आहे त चोरनि खे अबदाल बनाए, नेकनि सां बदकार गणाए। चोरनि खे अबदाल बनाए, चोरनि खे अबदाल बनाए, नेकनि सां बदकार गणाए। ओही बि त शाना अक़ल हैराना, अचन त चोर वञल त वज़ीर, तालिब माम जो मुर्शिद तू आ। दुनिया जा रहबर दम दस्तगीर, कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा, पीर फ़क़ीर तालिब माम जो मुर्शिद तू आ। बुढ़ड़िया जी जंज पानिया बोड़े, पुट बे केड़ो पान बे पोड़े। बुढ़ड़ी माई जी बेड़ी बुढ़ी हुई, कई साल गुज़री हुई, पोइ रोज़ानो उते ईंदी हुई, उन तड़ ते उन बंदर ते मां हुई, उन जी दिलि न थिए पली। हिकिड़े ॾींहुं पीरान पीर दस्तगीर आया त पोड़ी अम्मा बीठी आहे, दरिया ॾे निहारे रोई पई। साईं पुछो, अम्मा रोई छाजे ला पई? चईस पूरी ॻाल्हि करे ॿुधाए। हीअं मुंहिंजी बेड़ी ॼञ हुई, ॿुॾी हुई। बहरहाल साईं फरमायो, अम्मा मुरी जानी के जिया,
चीसी मुरीदानी मां अब्दुल कादर बगदाद वारे पीर जी आहियां। माई सुञा तो कोने त मूंसां ॻाल्हाइण वारो केरु आहे। पीरान पीर जी मुरीदानी आहियां। अचण वारे चयो माई जेकॾहिं पीरान पीर जी बैयत टोड़े मुंहिंजी मुरीदानी अचे त इहो बेड़ो तोखे माथो कढी ॾियां। वाह माए तुझे मोहब्बत के सलाम, अकीदत के सलाम। माए चवण लगे अदाब चवण वारा इहो त हिकिड़ो बेड़ो आहे, पर अहिड़ा 100 बेड़ा मुंहिंजा बुॾी वञनि पर दस्तगीर जे दामन मां हथ कोन कढंदसि। पाण जो इशारो कयो आहे मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो ॿुॾंदड़ बेड़ो तरे आयो आहे। मुंहिंजा प्यारा मुसलमान भा अल्लाह जा कामिल वली बाना जेते नज़र विझंदा आहिनि अल्लाह पाक उन्हनि जी तक़दीर तब्दील कंदो आहे। हीअ नेक साले बाना दुनिया में पे कम ईंदा, क़ब्र में पे कम ईंदा, मशर जे मैदान में बि कम ईंदा। पर मुंहिंजा प्यारा मुसलमान भा जिन जो अल्लाह जे वलीअ जी दामन सां वाबस्तगी आहे उनके न को दुनिया में लहरा न को आखिरत में उनके फिक्र ऐं गम आहे। पर दारो मदार सॼो मुरीद ते हूंदो। असांजा मुर्शिद कयूं में जहां ख्वाजा ख्वाजगा हज़रत से पीर आगा मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी रदी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा हा तबा फैज़ वठण जो जेको दारो मदार वो सॼो मुरीद जे मथां। मुर्शिद केॾो बि कामिल हुजे पर मुरीद जे ना लाइका त रब उनखे कामिल पीर मां पोइ कुझु कोन ॾींदो। पर जे मुरीद अक़ीदत वारो आहे त अल्लाह पाक उनखे नाक़िस पीर मां पोइ नवाज़े छॾींदो आहे। असल ॻाल्हि जेका आहे सा मुर्शिदनि सां वफ़ादारी आहे। मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो तव्हां ऐं असां नसीब वारा आहियूं जो रब करीम तव्हां असांखे सालिहीन जो सोहबती बनायो। असां अल्लाह वारनि जा बि सोहबती नबी पाक जा बि ग़ुलाम हुज़ूर सां मोहबत करण वारा हुजूर जे बचन सां प्यार करण वारा मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो नबी पाक सां बि मोहबत कर। अल्लाह जे वलिन सां बि जे दामन सां बि वाबस्ता थे ऐं सिर्फ़ वाबस्ता थियणो न आहे तालीमात औलिया जे मथां बि अमल करणो आहे। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो शरीयत मुतहरा ते बि अमल करणो आहे। पोइ मुंहिंजा मुसलमान भा हीअ क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह पाक वलियन सालेन नेक बानन जे सदके गुनाहगारन खे माफ़ फरमाए रब करीम जन्नत जो हक़दार बनाईंदो। वली बाना सालेह बाना दुनिया में कम ईंदा, क़ब्र में कम ईंदा, मशर जे मैदान में भी कम ईंदा। ऐं अल्लाह वारनि जी सोहबत में शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाए तमां गुस्ल खाने में गुस्ल कयो त मूंखे हमाम मां गुलाब जी खुशबू। हमाम त पलीती गंदगी जी जगह त गुलाब जी खुशबू पई अचे। फरमायो या तलाश कंदे मूं ॾिठो आहे हिकिड़ो मिटीअ जो ढेलो खड़ो पियो आहे उनखे खणी जो सूंघिया त गुलाब जी खुशबू पई अचे। मां उन सां ॻाल्हायो ऐं मिटी ॾे ख़बर तूं मुश्क आहीं गुलाब आहीं अंबर आहीं तुझी खुशबू मुझी दिल मस्त करे विधे आ। तो उन मिट्टीअ ॼण मूंसां ॻाल्हायो मूंखे चई ओ सादे गिले ना चीज़ बूदम लेकिन मुद्दत बा गुल नशिस्तम ओ सादे मां उहा ई मिट्टी आहियां जंहिंजे मथां जुते पाए हलंदो आहे पर कुझु घड़ियूं कुझु ॾिहाड़ा गुलाब जे पौधे जे पाड़ में रही आहियां।
पो गुलाब जा गुल गुलाब जो पतियूं मुझे मथा किरंदियूं हुयूं या खुशबू मुंहिंजी नाहे गुलाब जे वण जी सोहबत जी आ। मुंहिंजा दोस्त शेख सादीअ फरमायो मिट्टी मुंहिंजो मसलो हल करे छॾियो। अगरि मिट्टी गुलाब जे वण जे पाड़ में रहे थी उन में गुलाब जी खुशबू अचो थी सघे त पोइ जेको गुनाहगार अल्लाह जे वलीअ जे सोबत में रहंदो आहे अगरि वली न बि थिए तब उन मां विलायत जे खुशबू ज़रूर ईंदे आहे। तॾहिं बुज़ुर्गनि चयो न यक ज़माना सोहबत बाओलिया बहतर अज़ 100 साल ताअत बेरिया। लेकिन अल्लाह जे वली जे दरबार में वञी न हुकूमत आलम जी दरबार में वञी त ज़बान संभाल ख़ामोश थी ॿुध आलमन खे ॿुधाईंदो न कर उते ॿुध ऐं अल्लाह जे वली जे दरबार में वञी त पंहिंजी दिलि खे संभाल। इत्तक़ू अन फरासतल मुमिन फइन्नहु यंज़ुरु मिन नूरिल्लाह। हुज़ूर फरमायो मोमिन जी फरासत खां डिॼो मोमिन अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे। उनखे आज़माइण न वञ त ॾिसां छा आहे उते कहिड़ो रंग न इहो चओ त मां सुवाली थी वञा थो कामिल वलीअ जे सदके रब मुंहिंजा ख़ाली झोल भरी। अगरि उहे ख़ाली झोल भरण चाहियो था त मां तव्हांखे दावत अर्ज़ थो करियां त 22-23 नवंबर ते खानकाए आलिया मरकज़ इश्क व मोहब्बत हज़रत पीर तरीक़त रहबर शरीयत वाक़िफ़ इसरार व हकीकत वली कामिल हज़रत क़िबला साईं सोना साईं बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह जो सालियानो उर्स मुबारक 22-23 नवंबर ते कंडियारे अलाहाबाद शरीफ़ जी धरतीअ ते वॾे शान ऐं शौक़त सां मल्हायो पियो वञे जंहिंमें ख़ुसूसी ख़िताब ऐं ख़ुसूसी दुआ हज़रत पीर तरीक़त रहबर शरीयत वली इब्न वली वाक़िफ़ इसरार व हकीकत हज़रत क़िबला सखी साईं सजन साईं बात दामत बरकातुल आलिया ख़ुसूसी ख़िताब भी फरमाईंदा ख़ुसूसी दुआ भी फरमाईंदा ऐं हिन फ़क़ीरनि खे पंहिंजो दीदार ऐं फैज़ सां मुस्तफ़ीज़ भी फरमाईंदा। इहो मुंहिंजा दोस्त हज़ारनि जो इज्तिमा आहे कई कामिल वली बाना उते मौजूदु हूंदा। मां तोखे अर्ज़ कंदुसि इन रूहानी वजदानी पाकीज़ा महफ़िल में भरपूर शिरकत कज ऐं इंशा अल्लाह रब करीम कामिलन जे सदके तुंहिंजो बेड़ो पार फरमाए। पर उते जॾहिं वञी न तॾहिं ईअं न चओ त मां घुमण आयो या टूर ते आयो या टाइम पास करण आयो या न चओ मां सुवाली थी आयो आहियां रब करीम कामिल जे आस्थाने जे सदके मुंहिंजो बेड़ो पार फरमाए। अदब सां एहतराम सां मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो दुरूद ऐं सलाम जी सदान सां तो अल्लाह जे कामिल वलीअ जे सालियाने उर्स में शिरकत कर पोइ तो ॾिस त मुंहिंजो रब तुंहिंजी दिलि जी दुनिया कीअं तो तब्दील करे। ये अल्लाह जा वली मरंदा थोरी आहिनि ये ज़िंदा आहिनि। इहो हर साल जेको सालियानो उर्स मुबारक थींदो आहे बज़ाहिर अवाम खे ॾेखारण जे लाइ उनमें सदारत ख़ुसूसी दुआ ख़ुसूसी ख़िताब पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत सजर साईं बादशाह दामत बरकातुल आलिया जी हूंदी आहे। हकीकत में पूरो निज़ाम पूरो इंतज़ाम हज़रत सोना साईं बादशाह रहमतुल्लाह अलैह पाण ॾिसंदा ऐं पाण हलाईंदा आहिनि। हर साल लखनि जो इज्तिमा हूंदो आहे। ॾिसो न केॾो पुरअमन तरीक़े सां थींदो आहे। इन खां वधीक बि फैज़ जी नज़र कहिड़ी थींदी आहे। मुंहिंजा दोस्तो लखनि दिलनि में अॼु उन्हनि अल्लाह पाक जो ज़िक्र दाख़िल कयो आहे। जेके बदकार हा उहे नेकोकार बणिजी विया। जेके मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो रहज़न हा अल्लाह जे कामिल वलीअ जे नज़र सां उहे रहबर बणिजी विया ऐं क़यामत ताईं अल्लाह पाक इन आस्थाने आलिया के सलामत रखे। आख़िर में न फरमाचो हुक्म भी आहे ओ तुंहिंजे हूंदे बि मां हिकिड़ो हुजां जिते मिट पूरे वञनि त तूं पहुच जावो मदनी मूंखे अमलन जो कोन्हे आसरो।
पहुँच जाओ सैयद मुझे अमल इतना है भरोसो मुनकर नकीर जी मैं लखा या रसूल अल्लाह मुनकर नकीर जी मैं लखा मुझे माफ़ी अजी घोट तू घुरक जा मुझे माफ़ी अजी घोट तू घुरक जा वो मदनी मुखे अमलन जो कोने आसरो जैसी पुछाणो थी वने या रसूल अल्लाह जैसी पुछाणो थी वने तेसी मुवट कलाक तो तरस जा तेसी मुवट कलाक तो तरस जा वो मदनी मुखे अमलन जो को नहीं आसरो पहुँच जाओ सैयद मुझे अमलन तना है भरवसो। अल्लाह पाक मुझो चवण अवां जो बुधण पांजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुआ घुरी पो सलाम पढ़ो, कुल शरीफ पढ़ो तो दुआ घुरो पोइ सलात तो सलाम पढ़ो। कुल या अय्युल काफिरून ला अअबुदु मा तअबुदून वला अंतुम आबिदून मा अअबुदु वला नअबुदु मा अअबुदु वला अंतुम आबिदून मा अअबुदु। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद। कुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक़ व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब। जी की पढ़ियो मुझे हवाले करो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या इलाहुल आलमीन या रहमान रहीम रब जो कुछ ज़िक्र खैर चो तिलावती नाज शरीफ ते वाइज़ो नसीहत चो यह तमाम इंतज़ामात कया वया न्याज लंगर खैर खैरात जो सब पंहिंजे दरबार में कबूल फरमा। ऐं मुंहिंजा ख़ालिक़ अकबर इन जो सवाब हदियतन तोहफ़तन अक़ीदतन अदबन एहतरामन नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में पेश कयूं था कबूल फरमा। साईं जे वसीले सां महबूबन जो तमाम आल औलाद अहल बैत अज़वाज मुतहरात हुज़ूर पाक जी पूरी उम्मत मरहुमा खे बख्शूं था कबूल मंजूर फरमा। बिलख़ुसूस मरहुमा मग़फ़ूरा मरहुमा अम्मा सान जे रूहन के बख्शूं था कबूल मंजूर फरमा। या रब्बल आलमीन मरहुमा जा दर्जात बुलंद फरमा। मरहुम हाजी मोहम्मद एजाज जे रूहन के बख्शूं था कबूल मंजूर फरमा। मरहुम अब्दुल रज़ाक मरहुम गुलामुद्दीन मरहुम हसन रज़ा मरहुम हाजी अलादनू मरहुम पीर बख्श जे रूहन के बख्शूं था कबूल मंजूर फरमा। मुझा महबूब रब इन मरहुमीन जा दर्जात बुलंद फरमा। कबरन के वुसत अता फरमा। उन जे ख़ानदान वारन बचड़न अज यो खैर खैरात कयो या अल्लाह इन जो अजर ए सवाब इन तमाम मरहुमीन के पहुँचा। इन मरहुमीन जे कबरन के जन्नत जे बागन मां आला बाग बना। इन जे कबरन जे मथा पंहिंजे रहमतन जा नुज़ूल फरमा। जिन यो ईसाल सवाब जो जलसो करायो या अल्लाह उन्हनि जे घर बार में रोज़गार में कारोबार में बरकत और रहमत नसीब फरमा। हक़ हलाल जे रोज़ी कुशादगी वारो रिस्क नसीब फरमा। मुंहिंजा मालिक साईं असां जेके भी हिन पाकीज़ा महफ़िल में शरीक कयूं असां सभिनि जी हाज़िरी पंहिंजे दरबार में कबूल फरमा। दीन दुनिया जी नेमतन सां माला माल फरमा। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा। ये असांजा दोस्त जेके भी मालिक करीम मस्जिद जे अंदर मौजूद आहिनि या मस्जिद जे ॿाहिरां दस्त ब दुआ आहिनि या अल्लाह सभिनि जूं मुश्किलातूं आसान फरमा। सभिनि जूं दुआऊं पंहिंजी बारगाह में कबूल फरमा। बीमारनि के शिफ़ा नसीब फरमा।
तंग दस्तन के फराग दस्ती अता फरमा, इहदिन सिरातल मुस्तकीम ते हलन जी तौफीक अता फरमा, दारैन जो बरकतों सादतों नसीब फरमा। वकाल अल्लाह तबारक व तआला फी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन बिरहमतिक या रहमतिक सलाम। या नबी सलाम, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका, सलवातुल्लाह। दिलरुबा कर दस्तगीरे आबदे वही जोर पीरे, कौन थे घुरजे अमीरे, बख्श कर दर्जे फकीरे। या नबी सलाम, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका, सलवातुल्लाह अलैका। सलातो सलाम अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व सहाबिका या हबीबल्लाह। या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिल करम। या रब्बल आलमीन मुझा महबूब रब आली शान मस्जिद जी तामीरात ॾिसी मूं गुनाहगार जूं दिलियूं बाग बार थी वई। या अल्लाह इन मस्जिद जी तामीर में जिन दोस्तनि बि हिस्सो मिलायो आहे, या अल्लाह उन्हनि जे रोज़गार में कारोबार में बरकतूं रहमतूं नसीब फरमा। मुझा महबूब रब जेके न तुंहिंजे पाक घर मस्जिद खे आबाद कयो वेठा, या अल्लाह उन्हनि जे घरनि खे तूं आबाद फरमा, उन जे बचड़नि खे तूं आबाद फरमा। बिलख़ुसूस हज़रत बिरादरम अल्लामा मौलाना साईं ग़ुलाम अकबर साहब जे इल्म में अमल में उम्र में बरकतूं रहमतूं नसीब फरमा। साईं जे बचड़नि खे नेक साले मुत्तक़ी परहेज़गार वालिदिन जो फरमा बरदार बना, दीन दुनिया जी नेमतनि सां माला माल फरमा। मुंहिंजा महबूब रब पंहिंजे हबीब जे सदके सभिनि जे राह जो रुकावटूं दूर फरमा। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यदिना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन आमीन।